अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सभिनी खे आउं भली कार चवां थो RBS बिज़नेस रिसर्च अकेडमी तरफ़ां। फैक्टर एनालिसिस जो ही चौथों हिस्सो आहे। इन खां अॻु में टे हिस्सा जेके फैक्टर एनालिसिस जा मुंहिंजा वीडियोस अवेलेबल आहिनि। ही चौथों हिस्सो आहे। हिन वीडियो मां सजेस्ट कंदुमि त हिन हिस्से खे ॾिसण खां अॻु में तव्हां पहिरियां टे हिस्सा ॾिसी वठंदव त काफ़ी हेल्प जेको मददगार साबित थींदो तव्हांखे। ही चौथे हिस्से में जेके बि असांजा कॉन्सेप्ट आहिनि उहे तव्हां सम्झण में बि आसानी थींदी तव्हांजी। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सुमरो आहे। मां शब्द इंडस्ट्री सां तालुक़ रखां थो। अचो त असां पंहिंजे चौथे हिस्से खे डिस्कस कयूं। दोस्तों वरी ॻाल्हि अहम मां कंदो हलां त हिकु एनालिस्ट जो या हिकु रिसर्चर जो फैक्टर एनालिसिस में ऑब्जेक्टिव छा हूंदो आहे? उहो ऑब्जेक्टिव हूंदो आहे ही क्लियर पैटर्न। त उनखे क्लियर पैटर्न खपे। ऐं ॿियो उन खां अलावा जिते जेके फैक्टर आहिनि उहो जेके आइटम आहिनि, ही जेके आइटम पंहिंजे पंहिंजे फैक्टर में वञी लोड थियनि ऐं हिकिड़ो क्लियर पैटर्न हुजे ऐं कंहिं क़िस्म जी का बि क्रॉस लोडिंग न हुजे। इहा हर हिकु रिसर्च जी नीड हूंदी आहे ऐं मुंहिंजी बि कोशिशि आहे त तव्हांखे एतिरे तरीक़े सां अॻिते वठी हलिजे जो आख़िर में तव्हां पंहिंजो क्लियर पैटर्न जेको आहे उहो ठाहे सघो त जीअं तव्हां इनखे वधीक ॿियनि जेको आहे सो एनालिसिस में तव्हां इनखे इस्तेमालु करे सघो। फैक्टर एनालिसिस जो इन में बि इहो साॻी शइ डिस्कस कंदासीं। दोस्तों अॻु में पार्ट 3 में या हिस्से 3 में जेको तव्हां हिते ई मां शइ पूरी कई ऐं हितो ई मां शइ खे अॻिते खणी हलूं था। हाणे त इन में आहे त असांजो in theory the exact choice of rotation will depend largely on whether or not you think underlying factors should be related. लेकिन underlying factors पाण related आहिनि त पोइ छा कजे ऐं न आहिनि त पोइ छा कजे। मिसाल जेके 5 जेके ऑप्शंस आहिनि असांजा रोटेशन जा, उन मां कहिड़ो चूज़ कजे उहो चूज़ करण पहिरियों तव्हां पंहिंजी थ्योरी खे सम्झंदव। थ्योरी तव्हां सम्झी वियो त उन मुताबिक़ तव्हां जेको आहे उहो को बि जेको जेको तव्हांजो रोटेशन जो मैथड आहे उहो तव्हां चूंडे सघो था। If you expect all factors are to be independent, वो सब independent आहिनि ऐं जो के सां पोइ यानी कोरिलेशन आहे पर इंडिपेंडेंटली जेके उहे उन डेटा वरिती वई आहे ऐं का डिपेंडेंसी के ॿिए जे मथां न आहे त पोइ बहितर इहो आहे यू शुड चूज़ द वन ऑफ ऑर्थोगोनल रोटेशन एंड उन में ॿ आहिनि ऐं इन लाइ तव्हांखे इहो वेरी बेस्ट जेका आहे उहा तव्हांखे रिकमेंड कई वञे थी। If however theoretical grounds are supposing that your factors might correlate तमामु आहे घणो था कनि then direct optimum should be selected। ठीकु है, ही त ॿ तव्हांजूं चॉइस थी वियूं। उन खां पोइ त डिफॉल्ट सेटिंग ऑफ 0 इज सेंसिबल फॉर मोस्ट। जिते बि तव्हां को वैल्यूज़ मिलनि था त तव्हां उते 0 रखो। जीअं ऑब्लिमम में असांजो डेल्टा अचे पोइ त डेल्टा बहितर तव्हां 0 रखो त अञा वधीक। अदरवाइज़ जेके तव्हां 0 न -8 या +8 ते वञो था त इहे कुझु मसइला पैदा करे सघनि था। And आखिर में प्रोमैक्स is a faster process designed for very large। ना तव्हां वेरीमैक्स खां बग़ैर तव्हां प्रोमैक्स वञी सघो था पर प्रोमैक्स हिकु एप्लीकेशन उहा जॾहिं तव्हां वटि तमामु घणो लार्ज डेटा सेट हुजे। मिसाल तव्हां पोइ मीटिंग में ॾिसी आया आहियो त जेकी 200 आहे त दैट्स गुड, 300 आहे त इवन फाइन, पर जेके 1000 ऐं 1000 खां मथे तव्हां डेटा सेट आहे त इन सूरत में प्रोमैक्स जेको आहे उहो बहितर टेक्निक आहे। न त कोशिशि कयो त तव्हां वेरीमैक्स तरफ़ वञो। अच्छा, उन खां पोइ आहे त there are strong grounds to believe that the orthogonal rotation are complete nonsense। यानी जेके इनसे इहो बि थ्योरिटिकली इहो बि सम्झूं था कुझु जो ख़्याल आहे त ऑर्थोगोनल रोटेशन इहो आहे नॉनसेंस है जेकी तव्हां इस्तेमालु सफ़ा बि न कयो फॉर द नेचुरलिस्टिक डेटा। उहा डेटा जेका तव्हां ख़ुदि जेको आहे कलेक्ट कयो था। certainly for any data involving human can जंहिंमें का ज़ाहिर आहे असां को कमु जेको आहे उहो ह्यूमन डेटा ते असां माण्हू खां डेटा वठंदा आहियूं, प्राइमरी डेटा ते कमु कंदा आहियूं। Can you think that of any psychological construct that is not any way correlated with the some other psychological constructs? छा ई तव्हां सम्झी सघो था हिकिड़ो कंस्ट्रक्ट जेके आहे उहो ॿिए कंस्ट्रक्ट सां कोई कोरिलेशन न हूंदो आहे, ज़रूरु कुझु रिलेशन ज़रूरु हूंदो आहे। त इन सूरत में some argue orthogonal rotation should never be used। त यानी orthogonal rotation में जेका आहे उहो तव्हां बिल्कुलु इस्तेमालु न कजो। त मसइलो इहो आहे त जेके साइकोलॉजिकल फैक्टर्स हूंदा आहिनि कंस्ट्रक्ट उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां उनजो पाण में ज़रूरु रिलेशन ज़रूरु हूंदो आहे, घणो न हुजे पर रिलेशन ज़रूरु थोरो घणो ज़रूरु हूंदो।
अच्छा हाणे वेरीमैक्स आहे, वेरीमैक्स जो कम छा आहे, इहो मैक्सिमाइज कंदो वेरिएंस के of each factor, and so the total amount of variance accounted for is redistributed over the three extract factors. जेतिरा भी तव्हां फैक्टर आहिनि उन सभिनी में कोशिश कंदो त सभिनी खे पंहिंजे पंहिंजे ज़रूरत मुताबिक़ उहे पंहिंजो फैक्टर लोड कया वञनि। तो इन करे use the buttons at the side of the main screen rotation verimix, यानी ही जेको तव्हांजो वेरीमैक्स जो बटन आहे हिन खे तव्हां क्लिक कंदो त पोइ तव्हांजो वेरीमैक्स जेका रोटेशन उहा सिलेक्ट थी वेंदी। एम्प्लॉय द कंटिन्यू बटन ऐं उन खां पोइ कंटिन्यू बटन खे तव्हां सिलेक्ट कंदो त तव्हांजी वेरीमैक्स जेका आहे उहा तव्हांजी अप्लाई थी वेंदी ऐं उन मुताबिक़ तव्हांखे रिज़ल्ट्स मिली वेंदा। अच्छा हाणे कॾहिं कॾहिं इशू थींदो आहे तव्हांजी मिसिंग डेटा जो। हाणे मिसिंग डेटा में छा आहे त उन में ॿ शयूं आहिनि, एक्सक्लूड द केस लिस्ट वाइज़ एंड एक्सक्लूड पेयर वाइज़। हाणे ॿिन्ही में डिफरेंस कहिड़ो आहे, हिन में ॿिन्ही में इहो आहे त इन विच पार्टिसिपेंट एनी मिसिंग डेटा फॉर एनी वेरिएबल इज पूरो वेरिएबल कंहिं बि वेरिएबल खे जेकॾहिं तव्हां डेटा नथो मिले, डेटा मिसिंग आहे त उहो केस खे ख़तमु कजे। तव्हां केस ऐं वेरिएबल में तव्हां थोरो फ़र्क़ु वरी सम्झो त केस जेके तव्हांजा वर्टिकल साइड ते जेके बि केस आहिनि, हॉरिज़ॉन्टल साइड ते जेके उहे तव्हांजा वेरिएबल आहिनि। जेकॾहिं को मिसिंग डेटा आहे त एक्सक्लूड केस लिस्ट वाइज़ जो मक़सदु आहे त उन पूरे केस के खत्म कजे बजाय तव्हां वेरिएबल के खत्म कयो। ऐं एक्सक्लूड केस पेयर वाइज में इन विच द केस पार्टिसिपेंट डेटा आर एक्सक्लूडेड फ्रॉम द calculation for which a datum is now he datum जेको आहे सिंगुलर आहे ऐं प्लूरल आहे डेटा, डेटा जो सिंगुलर वो datum आहे in which each participant data are excluded from the analysis। हाणे पूरे जेको आहे पार्टिसिपेंट डेटा जेका आहे उहा सॼी पार्टिसिपेंट डेटा उहा ख़तमु कई वेंदी आहे। अच्छा if you exclude case pair wise, your estimate can go all over the place, so it is probably safest to opt the exclude case list wise unless the result is a massive data loss। तव्हां कोशिशि कयो त लिस्ट वाइज़ तरफ़ वञो ऐं पेयर वाइज़ तव्हां न वञो, पर जेके तव्हां सम्झो था त पेयर वाइज़ में घणो लॉस थिए थो त डेटा जी जेको आहे त पोइ लिस्ट वाइज़ उहो वधीक बहितर आहे। हाणे इन मिसाल आहे, हीअ मिसाल तव्हां थोरो पढ़ी वठंदो तव्हां सम्झी वेंदो त ॿिन्ही में कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं असांखे छा करणो घुरिजे। उन खां पोइ आहे त then run again this changing rotation। हाणे तव्हां रोटेशन चेंज कयो ऐं तव्हां ॾिसो त डायरेक्ट ऑब्लिमम में वञी ॾिसो त तव्हांखे कहिड़ी क़िस्म जो जेको आहे रोटेशन जेको आहे पैटर्न उहो यानी रिज़ल्ट कहिड़ी थी मिले इन डायरेक्ट ऑब्लिमम सां। ठीक है। अच्छा species has the in estimate replace with mean। मिसाल काथे को मिसिंग डेटा है तो तव्हां उनखे रिप्लेस विद मीन करे सघो था। ये काफ़ी अॻु में डिस्कस थी चुको आहिनि मुख़्तलिफ़ वीडियो में। These procedures lower standard deviation of variable and so can lead to significant results that would otherwise be non-significant। अच्छा ये रिप्लेस मीन सां कयो था त इन सां थींदो स्टैंडर्ड डेविएशन लो थी वेंदी ऐं इन सां रिज़ल्ट ते को जेको आहे सो नेगेटिव या नाकारी असर थी सघे थो। therefore if the missing data are random you might consider excluding case। उन पूरे केस के खत्म करे छॾो मूंखे लेकिन कंहिं केस में खोड़ सारियूं मिसिंग डेटा आहिनि, बजाय त तव्हां रिप्लेस मीन जे करे मीन विझो न पर उनखे तव्हां उन केस खे ख़त्म करे छॾियो त पोइ छा मिसाल लेकिन 210 केस इन केस खे ख़त्म कयो त उहे 209 केस तव्हांजा थी वेंदा। पर लेकिन रिप्लेस मीन कंदो त उहो डेटा जी स्टैंडर्ड डेविएशन खे ॾाढो लो करे छॾींदो। अच्छा फैक्टर स्कोर इन में सेव वेरिएबल। हाणे इन में असांजो जो ॿियो जेको ऑप्शन आहे उहो फैक्टर स्कोर विद ईच सब्जेक्ट विल बी सेव इन डेटा। जेके तव्हां उहो सेव करणु चाहियो था त सेव करे छॾियो। अच्छा बेस्ट मेथड फॉर ऑपरेटिंग द फैक्टर स्कोर इज एंडरसन रूल। इन नॉर्मली असां यूज़ कोन कंदा आहियूं, असांखे का सेव करण जी का ज़रूरत कोन्हे ऐं उन खां पोइ इन करे असां इन ते वधीक ध्यानु बि कोन ॾींदा आहियूं, इनखे इस्तेमालु बि कोन कंदा आहियूं। Reduce matrix B with the B values। इन करे इन का ज़रूरत एॾी ख़ासि कोन्हे जेसिताईं तव्हां को सेव करणु चाहियो, जंहिं नथा करणु चाहियो इन काई बि ज़रूरत कोन्हे ऐं उन खां पोइ हिन जी तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे असांखे। हाणे हिन में आहे त मिसिंग डेटा आर प्रॉब्लम फॉर फैक्टर एनालिसिस जस्ट लाइक द मोक्सद। हाणे मिसिंग डेटा हिन लाइ बि ओतिरो ई मसइलो डेटा करे जेतिरी मिसिंग डेटा ॿियनि जेको आहे जेकी टेक्निक लाइ उहो मसइलो पैदा कनि थियूं। एंड species provide a choice of excluding case or estimating the value for a case। And in the meta that you should consider the distribution of missing data if the missing data are non-number distributed or a sample size after exclusion of the two similar estimation। लेकिन तव्हां सम्झो त डेटा कढण सां
जेका डेटा कढो था उहा डेटा कढण सां उहो नॉर्मल डिस्ट्रीब्यूट थी वञे त उहो बहितर आहे तव्हां उनखे जेको आहे सो पंहिंजो डेटा खे तव्हां फिल कयो पंहिंजो को मुनासिब ॾेई करे ऐं न त पोइ इहो छा थींदो त एस्टिमेशन जेको आहे उहो बेकार थी वेंदो। अच्छा हाणे हिन में तव्हांजी चॉइस आहे त मिसिंग वैल्यू एक्सक्लूड केस लाइ या पोइ मिसाल में तव्हां सम्झी विया हूंदो त असां जेको मिसिंग वैल्यू जंहिं केस में आहे त असां मिसिंग वैल्यू कीअं ट्रीट कयूं त तव्हां कोशिशि कयो त एक्सक्लूड केस वाइज लिस्ट खे ई तव्हां जेको आहे टिक रखो त बहितर आहे। जेकॾहिं रिप्लेस विथ मीन कंदव त जिते जिते ब्लैंक हूंदो उहो मीन सां उहो रिप्लेस थी वेंदो उते मीन अची वेंदो। मिसाल 5 पॉइंट लिखण स्केल आहे उनजो मीन 3 आहे उन सां छा थींदो तव्हांजो त डेटा जी स्टैंडर्ड डेविएशन उहा घटिजी जेके तमामु घणी मिसिंग डेटा आहे त उन डेटा की स्टैंडर्ड डेविएशन घटि करे छॾींदो ऐं इहो मुमकिन आहे त रिज़ल्ट तव्हांजा जेके आहिनि उहे वैलिड न हुजनि। जो बहितर इहो आहे त तव्हां हिनखे एक्सक्लूड केस लिस्ट वाइज़ करे छॾियो ऐं बाय डिफॉल्ट बि इहो ई ईअं हूंदो आहे जेसि ताईं तव्हां इन ॿिन्ही मां चेस चूज़ नथा कयो त बाय डिफॉल्ट इहो ई हूंदो आहे त बहितर आहे तव्हां इन करे छॾियो। ऐं ॿियो आहे त कोएफिशिएंट डिस्प्ले फॉर्मेट यानी जेके तव्हांजी डेटा में अचनि था उहे केतिरा अचनि। हाणे इन में सॉर्ट बाय साइज़ जेके तव्हांजी क्लिक चेक कंदो त जेके टॉप जो रिलेशन वधीक उहो मथे अची वेंदा जेतिरो रिलेशन घटि हूंदो उहो एतिरा वधीक यानी असेंडिंग ऑर्डर में डेटा उहा जेको आहे उहा तव्हांखे मिली वेंदी डिस्ट्रीब्यूटेड थियल ऐं उन खां पोइ सप्रेस स्मॉल कोएफिशिएंट जंहिंजो बि कोएफिशिएंट 0.4 खां घटि हूंदो उहो ज़ाहिर न थींदो पर हिकिड़ी तव्हां जेकी 0.00 ॾींदव त पोइ छा थींदो जेके बि वेरिएबल आहिनि उहे सभु तव्हांजा उन में नज़र अची वेंदा ऐं जेके तव्हां 0.4 कंदव त जेके 0.4 खां घटि आहिनि उहे नज़र न ईंदा ऐं जेके 0.4 खां मथे उहे सभु नज़र अची वेंदा। तो इहो हुयो। अच्छा हाणे स्टीविट प्रोड्यूस अ टेबल ऑफ क्रिटिकल वैल्यू अगेंस्ट व्हिच द लोडिंग जेकॾहिं तव्हांजी 50 आहे त तव्हां जी लोडिंग जेका ही 0.7.4 आहे इते तव्हां 0.7 रखो जेकॾहिं उहा 100 आहे त 0.5 रखो 200.3 रखो ऐं जेकॾहिं 1000 आहिनि त पोइ तव्हां हिते 0.16 या 0.1 बि रखी सघो था ऐं जेकॾहिं तव्हांजी 50 आहे त 0.7 मुंहिंजो जेको तरीक़ेकार इहो हूंदो आहे त जेकॾहिं मूंखे फैक्टर एनालिसिस के सुठा रिज़ल्ट खपनि त मां हमेशह कोशिशि कंदो 0.5 ऐं 0.5 खां घटि छा थींदो आहे त जॾहिं फैक्टर एनालिसिस में कुझु तव्हांजा आइटम डिलीट थी वेंदा जेके 0.3 या उन खां घटि हूंदा या 0.4 खां घटि उहे थींदा। अच्छा जेके तव्हां 0.5 रखो था त जॾहिं तव्हां सी पे कंदो त तव्हांजा घटि जेके वेरिएबल उहे तव्हांजा डिलीट थींदा न त ईअं थींदो त जंहिंजो कुझु तव्हांजा वेरिएबल सी पे में डिलीट थी वेंदा आहिनि। मिसाल ईअं सम्झो जेकॾहिं तव्हांजा टोटल जेके क्वेश्चन में 50 आइटम आहिनि त फैक्टर एनालिसिस में थी सघे थो 40 बि थी वञनि 38 बि थी वञनि वरी जेके तव्हां सी पे कंफर्मेटिव फैक्टर एनालिसिस हणंदो त उहे तव्हांजा 3 बि थी सघनि था घटि बि थी सघनि था। उनजो सबबु इहो एब्सोल्यूट वैल्यू हूंदो आहे त जेकी सुठी क्वालिटी वारी डेटा हूंदी जेको सुठो रिलेशन हूंदो कोरिलेशन त ओतिरा घटि तव्हांजा आइटम उहे तंहिंजी डिलीट थींदा। इन लाइ रखंदा आहियूं त 0.4 खां जेके बि आइटम घटि उहे नज़र ई न अचनि असांखे। अच्छा in this respect esteeming to recommend that the integrating factor loading with the spirit value 0.4 माने घट में 16% उन जो वेरिएंस त हुजे। हाणे थोरो प्रैक्टिकल साइड ते वेंदासीं इंशाल्लाह ई सभु शयूं तव्हां सम्झी वेंदव जे प्रैक्टिकल तव्हां वीडियो ॾिसंदव त इहे सभु शयूं तव्हां बाद में सम्झी वेंदव ऐं कुझु रिसर्च जो आहे त 0.3 बि तव्हां ते रखी सघो था। कुझु अहिड़ियूं थीसिस बि मुंहिंजी नज़र खां गुज़रियूं जंहिंमें उन्हनि जेका इते 0.3 बि रखियो आहे ऐं त अक्सर तौर ते जेके दोस्त कमु कंदा आहिनि उहो 0.5 रखंदा आहिनि ऐं मां पर्सनली 0.5 खे वधीक प्रिफर कंदो आहियां। दोस्तों हिन पूरी वीडियो हिन किताब मां ठहियल आहे जेकी तव्हांखे घुर्जे त तव्हां मूंखे ईमेल कयो त मां तव्हांखे जवाब ई किताब मोकिले सघंदुसि। थैंक यू वेरी मच तव्हांजे वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो उमेद कयां थो त काफ़ी कॉन्सेप्ट तव्हांजा हिन हवाले खां क्लियर थिया हूंदा ऐं वरी इहा बि उमेद कंदुमि त तव्हां वीडियो आख़िर जेको पंजो आहे उहो बि तव्हां ॾिसंदव त इन तरीक़े सां पूरो थ्योरेटिकल कॉन्सेप्ट जेके उहे असांजा पूरा थी वेंदा फैक्टर एनालिसिस जे हवाले। आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी तव्हां हिनखे ॾिठो सब्सक्राइब कयो लाइक कयो शेयर कयो या वधि खां वधि इहो मैसेज मुख़्तलिफ़ माण्हुनि ताईं पुॼी वञे। तव्हांजी तमामु वॾी महिरबानी।